खिलाफ एहतजाजी मुज़ाहरा कया पिया। मिर्ज़ापुर जे ॻोठ अली मोहम्मद केहर ऐं शेराणी जो ॻोठ तालिब बच्चो जे रहवासियुनि ऐं शागिर्दनि पारां उस्तादनि जी खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहरा कया पिया। संदन चवणु आहे त समेत शागिर्दनि जे लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु आहे, जंहिं सबबि ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। शेराणी मां अपडेट्स मालूम कंदासीं शाहनवाज़ चावड़ो खां। शाहनवाज़, छा तफ़सील आहिनि वरी? जी शायद शेराणी भरसा ॻोठ ताला बुचो जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ते ॻोठ जे भरपासे जे ॻोठनि जा 120 खां मथे शागिर्द तइलीम हासिल कनि था। 120 शागिर्दनि लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। स्कूल जे शागिर्दनि हुसैन शेर अली कंवल ज़ुबैदा ऐं ॻोठनि में नामान उमर बुचो मुनीर अहमद अला बचा मुक़ररु थियल आहे। इन्हनि वधीक चयो त असां अलाह करण खां कुर्ता करे त स्कूल जे उस्ताद मुक़ररु करे न त ॿी सूरत में त ठीक है, वॾी मेहरबानी शाहनवाज़ चावड़ो अपडेट करण जे लाइ।